जेको आहे किंजूर में मौजूदु आहियूं आहे हितां जे उलमा इकराम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उनजो छा चवणु आहे मिलाद जे वारे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सलातु व सलाम अलैका या सैयदी या रसूलल्लाह। जीअं असां मिलाद महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ताला बि मल्हायो आहे, असां बि महबूब जो मिलाद मल्हायूं था। असां पीर साहब पगारे जी जमात दरगाह बारचूली शरीफ जी जमात सभु गॾु आहियूं महबूब जे मिलाद जे लाइ। असांजी रवानगी पीर साहब जे थले खां थी किंजूर खां नथो यारे लुंड को अलीआबाद को इकराम पज़ीर ते पुॼंदी। जीअं त आहे सॼी जमात घर में निकिरी आहे ऐं जेका बि असांजी आवाज़ ॿुधे थी सभिनी मुस्लमाननि खे इल्तिजा कजे थी महबूब जे मिलाद ते हाज़िर थियनि। असांजा महबूब जे नाम ते ॿार बच्चा घर तन मन कुर्बान आहिनि। सर ये मिलाद शरीफ जी जेकी रैली आहे उहा केतिरे ताईं वेंदी? इहा मिलाद शरीफ रैली इसाक फ़कीर जे थले खां थी किंजूर नथो गबूल अलीआबाद यारे लुंड ते वेंदी। उन खां पोइ वरी थले शरीफ ते ईंदी दुआ थींदी। तव्हां छा चवणु चाहियो? असां इहे चवणु चाहियूं था पिया कि जॾहिं आका अलैहिस्सलाम आयो रबीअ जो महीनो हुयो, उन्हनि वणनि टिणनि पखियुनि सभिनी ख़ुशी मल्हाई। अॼु असां हज़रत आदम अलैहिस्सलाम जा औलाद आहियूं, असांखे बि इहो खपे थो पियो तव्हां सभई गॾिजी करे हिन मिलाद जश्न ईद मिलादुन नबी में शरीक थी तव्हां सवाब दारनि हासिल कयो। जीअं हर साल इहे सम्झो अॼु जे ॾींहं खां वठी पूरे साल ये जश्न ईद मिलादुन नबी मल्हायो वेंदो इंशाअल्लाह ताला। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमाए या अय्युहन्नास क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। जमात सवारी अल्लाह तबारक या अय्युहन्नास ऐ इंसानो क़द जाअकुम ताकीक तवाने मां नूर मोकरम नूर रोशन किताब। नूर व मुराद हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात आ। किताब बा मुराद अल्लाह तबारक व तआला जी कलाम पाक आ जंहिंमें ॾिसो ही महबूब जी आमद आ। जी कह फरमाया महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद आज हर घर में मिलाद आ। हुजूर अलैहिस्सलाम जी उहो ज़लील ख्वार आ। हदीस पाक में ईंदो आ अबू लहब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचा जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम जी आमद थी तो सोएबा लौंडी हुजूर अलैहिस्सलाम जी आमद जी ख़बर ॾिनी। या रसूल ऐ अबू लहब जेको आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा हुआसीं तौरात इंजील ज़बूर कुरान में, अॼु उन्हीं महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी चुकी है। सुनाया आप हर घर तशरीफ लाते हैं, मेरा घर भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह। दोस्तों अवां इहो यकीन समझो असांजे लाइ खिलाफ़ हुजूर अलैहिस्सलाम जे खिलाफ़ जेको हलंदो वो नेस्त नाबूद थी वेंदो। असांखे यकीन आहे असांखे मुर्शिद जो हुकुम आहे तव्हां पंहिंजे सब्र ते रहो। तव्हांजो सब्र जेको आहे वॾो आहे, उनखां बाद में सब्र जा ख़ैरात तव्हां ॾिसंदो। छो त असांजा मुर्शिद इमाम हसन इमाम हुसैन जे गाजी बानिस्बत आहिनि। उन्हनि जो इहो हुकुम आहे तव्हां पंहिंजी रैली हुजे तव्हांजो कोई भी कम हुजे सब्र और इत्मीनान सां हलंदो तव्हांखे बरकत पवंदी। आमीन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असांजी इसाक थले शरीफ में असांजी जमात हली चुकी है ऐं उन में असांजो वध में वध खुशी है। मिलाद शरीफ जी ये महीनो असांजो अहिड़ो आहे ईद खां वध पूरी जमात के दावत ॾिजे थी। पूरो जमात अचो हिन महीने में तव्हां खुशी मल्हायो नबी करीम अलैहि वसल्लम जी भेट। छा चवणु चाहियो? असांखे इहो चवणु चाहियूं था हीअ जेका मिलाद जी रैली आहे पोइ हिसाब किताब महिरबानी खां रवानी थी साजन नंढो किंजर नथे कबोल हाणे पहुती आहे। अल्हम्दुलिल्लाह असां अॻिते वञी अलीआबाद यारो लोन को हिसाब किताब महिरबानी इख़्तिताब कंदी। असां पूरनि मुस्लिमनि खे गुज़ारिश कयूं था त हिन रैली में शरीक थी पंहिंजे बुज़ुर्ग सां सची मोहब्बत जो सबूत ॾियनि। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह जो नारे सां साथ ॾियनि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। 12 रबीउल अव्वल शरीफ के हवाले से इससे पहले भी मैंने आप लोगों को अर्ज़ किया है, हम मिलाद के एतबार से या मिलाद को मनाने के एतबार से मजनू की हद तक हैं। हमें मिलाद जब आता है महीना रबीउल अव्वल शरीफ का तो यही पैगाम देकर आता है कि ऐ मेरे उम्मतियों इसी महीने में मैं आया था, इसमें जश्न मनाना तुम्हारा काम है। और हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जब हिजरत करके मक्का मुकरमा से मदीना मुनव्वरा गए थे
तो वहाँ पे बच्चियों ने पढ़ा था ताला अल बद्रु अलैना मिन सनियतिल वदाई वाजबा शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई। उन्होंने कहा था कि हम पर शुक्र वाजिब है, उस पर तो फतवे नहीं लगते, हम पर भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद के लिए शुक्र वाजिब है, इसलिए हम शुक्र बजा लाते हैं। इकराम जो ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कयोसीं, उन जो चवणु आहे इंशाअल्लाह हिन साल बि ऐं मथले साल ईंदड़ साल बि जेको आहे रैली ज़ोर ऐं शोर सां वधाई वेंदी।